लाल खानड़े सां वफ़ादारी कंदे असां सां सीनो साईंदो त पोइ भुल आहे बादल जी। वो लाल खान जी ख़ातिर असां सां दुश्मनी करे पंहिंजा ॾींहं कटाइण हुनखे जेकॾहिं महिनत कयो मेराब मुराद जनाब जेकॾहिं बादल ऐं मुराद इन ज़ोरी जेको माना पाण खे सॾाए थो सरदार इहो लाल खानड़ो, ठीकु आहे न, उन सां वफ़ादारी कंदे असां सां सीनो साईंदा त पोइ उन्हनि जी भुल आहे। ठीकु आहे, लाल खान जी ख़ातिर असां सां दुश्मनी करे पंहिंजा ॾींहं कुटाइण थो चाहे। बाबा तुंहिंजो छा आहे? ढोलण हल्को मेरा जेकर बादल ऐं मुराद उन ज़ोरीअ जे पाण खे सरदार सॾाईंदड़ लाल खान सां वफ़ादारी कंदे सीनो साईंदा ज़ोरी। मेरा भी जेकर बादल ऐं मुराद उन पाण खे ज़ोरी सरदार सॾाईंदड़ लाल खान सां वफ़ादारी कंदे असां सां सीनो साईंदा त पोइ भुल आहे बादल जी। संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद छा हाल ॿियो ख़ैर फर्स्ट क्लास। हींअर असां मौजूदु आहियूं पंहिंजे शहर लारकाणे में ऐं ड्रामा सीरियल आहे पत्थर दिल उन जी रिकॉर्डिंग ते। ऐं साईं निसार शाह साईं संजीव कसूरियो ऐं साईं सलीम शाह राजदी या भाजानी जो इहो क्लास सॼी टीम आहे ऐं इंशाअल्लाह अचो त ॾिसूं सीन ॾिसूं। अचो 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 भरींदो साईं होला छा थो ॾियो मूंखे लॻी वियो हाणे मां जेको कुझु आहे इहो ई आहे। अचो बाबा अचो बाबा हिनखे रखो। हलो बाबा हितां हिनखे पोइ ॾिस हेॾे अच हिते बीहणो आहे बसि हिते बीजी आहे थोरो पोइ हिते कंदुसि हिते सही आहे कीअं ज़ोरी सॾाईंदड़ लाल खानड़े सां वफ़ादारी कंदे ज़ोरी सरदार सॾाईंदड़ लाल खान जे चवण ते असां सां सीनो साईंदा त पोइ भुल आहे उन्हनि जी। त पोइ उन्हनि जी भुल आहे असां सां दुश्मनी करे हू पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं लाल खान जी ख़ातिर असां सां दुश्मनी करे पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं खुटाईंदा। मेरा बि तूं ई बाबा ठीकु आहे अदा शेर तूं आहे न मेरा अदा शेर।